अस्सलामुअलैकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो न्यूज़ नाउ। ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कयूं पिया काज़ी अहमद मां, जिते काज़ी अहमद लॻ आमरी रोड ते घोटकी वासी शेख बिरादरी जे माण्हुनि सां हादसो पेश आयो आहे। हादसे जे नतीजे में 18 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि में औरतूं ऐं ॿारड़ा पिणु शामिल आहिनि। अफ़सोसनाक ख़बर तव्हां सां शेयर कयूं पिया त काज़ी अहमद में घोटकी वासियुनि सां हादसो पेश आयो आहे। हादसे जे नतीजे में औरतुनि ऐं ॿारनि समेत 18 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि में सरवर, असगर, अकरम, आसिया, ज़ुलेखा, रुखसाना, अक्सा, आसमा ऐं समीरा समेत ॿिया शामिल आहिनि। अफ़सोसनाक ख़बर तव्हां सां शेयर कयूं पिया त काज़ी अहमद में आमरी रोड ते सेवण खां भिटशा वेंदड़ चिंगची रिक्शा खे कार जो ज़ोरदार टकर लॻो आहे। नतीजे में 18 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि में सरवर, असगर, अकरम, आसिया, ज़ुलेखा, रुखसाना, अक्सा, आसमा, समीरा ऐं ॿिया शामिल आहिनि।